नासिन खे आगाह कंदासीं। सिक्योरिटी फोर्स जो उत्तर वज़ीरिस्तान में ॻुझे इतलाती ऑपरेशन कयो आहे। ISPR मूजिबि दहशतगर्दनि सां शदीद मुक़ाबले में दहशतगर्द ग्रुप जो सरबराह अयूब अल्लाह उर्फ़ मंसूर समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूदी मवाद ऐं हथियार हथ कया विया। मारिजी वियल दहशतगर्द भतेखोरी टारगेट किलिंग जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वज़ीरिस्तान में ॻुझे इतलाती ऑपरेशन कयो पियो आहे। ISPR मूजिबि दहशतगर्दनि सां शदीद मुक़ाबले में दहशतगर्द ग्रुप जो सरबराह अयूबुल्ला उर्फ़ मंसूर समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूदी मवाद ऐं हथियार हथ कया विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्द भतेखोरी ऐं टारगेट किलिंग जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुआ।